जी मुझे नालो सुमेरा और रुदा फातिमा राशि पुलिस लाइन हेडक्वार्टर। मुझे मसलो ये है तो फहद हुसैन आर्मी में फौजी आ जो फहद हुसैन सूमरो वलद फिदा हुसैन मूंसां कोरट सगोरीअ में 3 महीनो 6 तारीख़ ते निकाह कयो हुयईं पसंद जो पाणो। हाँ उन खां पोइ मूंसां राब्ते में नथो अचे न मूंखे ख़र्च थो ॾे ऐं जॾहिं बि मां फ़ोन ते ॻाल्हायांसि थी कयांसि थी मूंखे धमकियूं थो ॾे। उहा रिकॉर्डिंग बि मूं वटि अथसि। मूंखे हेरासमेंट करे थो त न मूंखां माना चए थो कंहिंसां ॻाल्हि बि न कर निकाह जी। जॾहिं मूं वटि असली निकाहनामो पियो आहे त मूंसां चए थो इहा ॻाल्हि ई न कर निकाह जी, तूं ॻाल्हि ई न कर कंहिंसां बि ॻाल्हि आउट न कर। मुंहिंजे पीउ माउ खे कंहिंखे बि ख़बर न जेको निकाह थियो आहे उनजे पीउ माउ खां माना उन खां चोरीअ कयो अथई निकाह। पंहिंजे भाइरनि खां सभिनी खां मिट माइटनि खां चोरीअ निकाह कयो अथई। मुंहिंजे सहुरे सां मां पंहिंजे सहुरे सां फिदा हुसैन सां निकाह जी ॻाल्हि कई आहे। उन मूं ते कूड़ा केस करे थो मुंहिंजे भाइरनि ते। मुंहिंजो भाउ अली रज़ा नालो अथसि। कूड़ा केस करे मोॾे नोटिस बि हिन वक़्तु न आयो आहे। नोटिस न आयो आहे पंहिंजे वकीलनि खां अलाए कंहिंखां बि मूंखे हेरासमेंट करे मोॾे कालियूं था कराइनि। बाबा कोर्ट में पहुच हिकिड़ो चकर काल कराई कोर्ट में पहुच मां ओॾे न वयमि। उन ॾींहुं फ़ोन कराई अथई अब कोर्ट में पहुच तोखे कहिड़े तरीक़े सां तोखे कोर्ट पहुचणो आहे। मूंखे हेरासमेंट करे वेठा आहिनि। मोॾे नोटिस वग़ैरह कुझु बि न आयो आहे। सहुरे सां उन ॾे फ़ोन कयमि। फ़ोन करे मां उनखे ॿुधायमि त तुंहिंजे पुट मूंसां निकाह कयो आहे फहद हुसैन। मूंखे चई अलाए मूंखे ख़बर न आहे। मां चयमि उहा बि रिकॉर्डिंग मूं वटि हिनजे पीउ जी पई आहे पंहिंजे सहुरे जी। त मूंखे चई त तो कंहिंसां निकाह कयो अथई बाबा कंहिंसां। मां चयो फहद हुसैन सूमरे सां जेको तव्हांजो पुटु आहे आर्मीअ में फौजी आहे। मुंहिंजो उन सां निकाह थियो आहे पसंदि जो पण कोर्ट में थियो आहे। चई मोॾे सबूत मोकिल। मां सबूत बि मोकिलियोमांसि निकाहनामो मोकिलियो त मांसि उनजी रिकॉर्डिंग मोकिलीमांसि हर शइ मां उन्हनि ॾे मोकिली आहे। त मूंखे हाणे हेरासमेंट करे मूंखे धमकाए थो ऐं मूं ते कूड़ा केस थो करे। बराए महिरबानी आला ऑफिसरनि खे सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश इहा थी कयां त मुंहिंजे घर वारे फहद हुसैन सूमरे खे फौजीअ खे उनखे घुराए उनखे हिदायत कनि मूंसां राब्ते में अचे मूंसां ॻाल्हाए मूंखे पाण सां गॾु रहाए। मूंखे नथो रहाए। मां सभिनी आला ऑफिसरनि खे इहा ई मुंहिंजी गुज़ारिश आहे उनखे घुराए उनखे हिदायत कनि त मूंखे रहाए मूंखे ख़र्चु ॾे मूंसां राब्ते में अचे। अगरि मूंखे ख़र्चु न ॾींदो ऐं मूंसां न ॻाल्हाईंदो त मां फैमिली कोर्ट में वञी केस दाख़िल कराईंदमि।